दोरो नारो लॻो ॻोठ फज़ुल चौहान में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी याद में हिकु ॾींहं जो बहुत बेहतरीन टूर्नामेंट थी गुज़रियो, जंहिंमें ज़िला उमरकोट ऐं डिवीज़न मीरपुर ख़ास जी टीमुनि हिसो वरितो, जंहिंमें शहीद सरदार इस्माइल चौहान 11 ई टीम ऐं बी टीम ऐं गाबार 11 शाह लतीफ़ उमरकोट ऐं ग़ुलाम नबी शाह सूफ़ी फ़कीर छोर 11 हाजी खान मोहम्मद मंगरियो ऐं ॿियनि बेहतरीन टीमुनि हिसो वरितो। सेमीफाइनल ऐं फाइनल मैचुनि में सख़्त मुक़ाबला ॾिसण लाइ मिलिया। सेमीफाइनल में छोर 11 के शाह लतीफ़ उमरकोट तरफ़ां शिकस्त ॾेई फाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो। फाइनल लाइ टीम शहीद सरदार इस्माइल चौहान 11 पहिरीं बैटिंग कंदे 3 ओवरनि 50 रसुनि जो टारगेट ठाहियो, जंहिंमें माशूक चौहान 10 बालनि ते 40 स्कोर ठाहे बेहतरीन बैटिंग कई। बाद में शाह लतीफ़ उमरकोट 30 रन्स ठाहे सघी। फाइनल विनर टीम के 10,000 कैश ऐं ट्रॉफी ॾिनी वई। फाइनल रनर टीम के 5,000 कैश ऐं रनर ट्रॉफी ॾिनी वई। ख़ासि महिमान साईं मोहम्मद अली चौपान, फैज़ चौपान ऐं नफ़ीस नोड़ी, सजाद नोड़ी, गुलज़ार सांद, ॾाढो मगन चौपान ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी।